पाण हिकड़ो ऐलान कयूं त मुरीदो असांजो विसाल 11 रबीउ सानीअ ते थींदो। जेको भी अल्लाह जो कामिल वली जान छॾींदो आहे पर्दो करण फरमाईंदो आहे जेॾी महिल उन ते मौत ईंदो आहे त उनखे पहिरियों पहिरियों ख़ुदा जो दीदार थींदो आहे। थोरो वॾे आवाज़ महबूबे सुभानी कुतुब रब्बानी ऐलान फरमायो त मुरीदो ॿुधो और गौसल आज़म दस्तगीर जॾहिं तकरीर कंदा हुआ त तकरीर दौरान 70,000 जो मजमू वेहंदो। ॻाल्हायो नथा वॾा के कंजूस 70,000 जा माण्हू वेहंदा हुआ। और हे लफ्ज़ याद कयो उनमें लाउड न हो इको साउंड न हुआ। मुझे मुर्शिद जे ज़बान मुबारक में एतरा तक टाकिम पावर हुआ जो किताब फरमाईंदा त 70,000 जे मजमे वारो जीअं पहिरीं सिफ़ वारो आवाज़ ॿुधे हा त आख़िरी सिफ़ वारो भी साॻियो आवाज़ ॿुधे हा। मुंहिंजा रात प्रोग्राम हुया नवाब शाह जे पासे ॾे। सॼी रात निंड न कई आहे तो तकरीबन मूंखे 2:30 बजे मां उते फारिग थियो। फजर नमाज़ मदरसे में पढ़ी आहे पंहिंजे मदरसे में। 10 बजे वरी मां हिकिड़ो जलसो वञी कयो आहे उते खैरपुर में। तमामु वो वॾो मजमो। वरी हाणे ॿियो जलसो हिकिड़ो कयूं पियो अचां हेॾे न थिए। वरी तव्हां वटि प्रोग्राम आहे सुभाणे मुंहिंजा 4 प्रोग्राम डर की हले। हाणे हींअर वापसि हले वेंदो साली। बेहद शुक्रगुज़ार आहियूं साईं मीर मोहम्मद फ़कीर जा जो मूं जहिड़े बेकार खे करीमन जो बच्चो समझी दस्तगीर जो बच्चो समझी घुराए करे महबूब जे आशिकनि जो दीदार करायो। ॿुधो पंहिंजे मुर्शिद जी तारीफ़। मुझे महबूबे सुभानी कुतुब रब्बानी सैयदना मुझे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी फरमान था त जेडी महिल मां इहो ऐलान कयो त बा असांजो विसाल 11 रबीउ सानीअ जी रात थींदो। 70,000 जो मजमो वेहे हुनखे ॿुधायो अॼोके टाइम में 70,000 माण्हू गॾु करण वॾी ॻाल्हि न आहे। कंहिं बि दस्तगीर जे नौकर खे उतारियो त 70,000 माण्हू गॾु करे वेंदो। अॻ में एतिरा न शहर हुया न ॻोठ हुया न एतिरी आबादी हुई। उन टाइम में 70,000 जो मजमो गॾु करण वॾी ॻाल्हि हुई। बेशक मुर्शिद ॻाल्हि सम्झ में अचेव थी। महबूबे सुभानी कुतुब रब्बानी सैयदना मुझे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी इहो ऐलान कयो त सभु मुरीद रोइण लॻा। उनखे ॿुधायो वाह गौसल आज़म दस्तगीर मुर्शिद चयो आहे त मूं सां मुलाक़ात करे वञो असांजो विसाल मुबारक थियण वारो। हर कंहिंखे पंहिंजा मुर्शिद मिठा थींदा। जिन मुझे मुर्शिद दस्तगीर खे ॾिठो हूंदो उन्हनि जो शान निरालो।
अल्लाह करे काश हिन दस्तगीर जे यारीअ जो सदको अखियूं तो असां जो हुजन साम्हूं दस्तगीर हुजी। आमीन त चओ ख़ैरात वठो त सही। मुझे मुर्शिद गौसल आजम दस्तगीर महुए सुबानी कुतुब रब्बानी जेॾी महिल इहो ऐलान कयो हिते ये रिवायत पेश कया पोइ वरी हेॾे थो हलां। इहा ॻाल्हि यादि कजो। महबूबे सुबानी कुतुब रब्बानी पंहिंजे तकरीर खिताब कंदे कंदे हिकिड़ो ऐलान कयो। अबा ॾाढी सिक लगी आ मदीने पाक जी। तव्हां में कोई आहे जो को मूंसां गॾु मदीने हले? हथ मथे करे सुभान अल्लाह चओ। 70,000 जे मजमे में ऐलान कयो। आहे को तव्हां में जो को मूंसां गॾु मदीने हले? मारो ना हथ मथे असांखे भी सिक लगी। मुर्शिद तू ऐलान करे त असां छो न हलंदा। मुंहिंजे मुर्शिद दस्तगीर जेॾी महिल ऐलान कयो त मुझे मुर्शिद गौसल आजम दस्तगीर जो ऐलान करण त उन मजमे मां 20,000 माण्हू उथी पी रहा। घणा जेके ज़बान उहो ॻाल्हाए 20,000 माण्हू उथी पी रहा। उन्हनि ऐलान कयो त साईं असां भी मुर्शिद सां गॾु दस्तगीर सोणे सां गॾु मदीने हलंदासीं। मेरा फकीर किया चवंदा मुर्शिद का साथ हो तो सफर कैसा लगेगा? बड़ा अच्छा लगेगा। मदीने जो सफर वरी मुर्शिद दस्तगीर गॾु हुजे वाह जो मज़ो हूंदो इन काफ़िले में। या अल्लाह जो कोई न ते खुश थे न ते भी करम करे छॾा। ज़बान खे तालो हिते न हणो। जेॾी महिल मुंहिंजे मुर्शिद दस्तगीर ऐलान कयो त तव्हां में केरा त 10,000 त मुंहिंजे मुर्शिद जा शागिर्द हुआ। जेॾी महिल मुंहिंजे मुर्शिद दस्तगीर सोणे फरमायो इते थोरो ॻाल्हि मूंखे वधा इन जॻह ते इहा सीटी बि न वॼाए। महबूबे सुबानी कुतुब रब्बानी सैयदना मुझे मुर्शिद अब्दुल कादिर जीलानी सां जेॾी महिल 20,000 मजमो हलियो